लज़ी खलक़स्समावाति वल अर्दीन वस्सलातु वस्सलामु अला मन कान नबिय्यन व आदम बैनल माइ वत्तीन अला अशरफिल अंबिया वल मुरसलीन क़ाइद गुर्रिल मुहज्जलीन अतियब तय्यबीन व अतहर ताहिरीन व अला आलिही व अस्हाबिही व अज़वाजिही व इतरतिही व औलियाए उम्मतिही व सुलहाए मिल्लतिही व उलमाए अहले सुन्नतिही अजमईन। अम्मा बादु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। व यौम यअद्दु ज़ालिमु अला यदैहि यक़ूलु या लैतनी इत्तख़ज़्तु मअर रसूलि सबीला या वैलता लैतनी लम अत्तख़िज़ फ़ुलानन ख़लीला लक़द अदल्लनी अनिज़्ज़िक्रि बअद इज़ जाअनी वकान शैतानु लिल इंसानि खज़ूला। अमन्तु बिल्लाहि सदक़ल्लाहुल मौलानल अज़ीम। माण्हू घुरन माल औं त सभु ॾींहं घुरां सुपरी दुनिया ते दोस्त तां फिदा कयां फ़िलहाल कयस नाम निहाल पसण तां पिरीअ जे इश्क़े मोहब्बत सां पढ़ायो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीबल्लाह। निहायत ही मुअज़्ज़ज़ व मुकर्रम कसीर तादाद में स्टेज ते जलवे अफरोज़ सादाते इज़ाम उलमाए ज़ी वक़ार सना ख़ाने मुस्तफ़ा मदीने जे मीर सां मोहब्बत रखण वारा बिलखुसूस मीरे मजलिस सदरे महफ़िल हाज़ा बानिए मस्जिद महफ़िल हाज़ा पीरे तरीक़त रहबर शरत हज़रत क़िबला साईं मुनव्वर अली शाह बादशाह हज़रत क़िबला साईं सरदार अली शाह बादशाह मदीने जे मीर दिलबर हबीब सां प्यार रखण वारो हिन आजिज़ अल्लाह रब्बुल इज़्ज़त जे पाक कलाम मझां चंद अल्फाज सगोरा तिलावत करण जो शर्फ़ हासिल कियो आहे जंहिंमें अल्लाह ॿिन दोस्तनि जी ॻाल्हि कई आहे। इंसान जे मथां दोस्ती जो वॾो असर रहंदो आहे। जेकॾहिं चङनि सां सोहबत आहे चङनि सां दोस्ती आहे त तोखे मूंखे फ़ाइदो पहुचाईंदी पर जेकॾहिं बुरनि सां मोहब्बत आहे बुरनि सां सोहबत आहे त दोस्त अज़ीज़ो उहे बि ज़रूर तोखे मूंखे बुराई ॾांहुं छिकींदा। उलमाए किराम लिखनि था पिया त जेकॾहिं लोह जी सोहबत बाह सां थी वञे त जेको रंग बाह जो आहे उहो ई रंग लोह जो थी वेंदो आहे। हाँ रूमी रहमतुल्लाह अलैह लिखे तो पियो तो गुलनि जे हेठां मिट्टी खे खणी जो सुंघियाई त मिट्टी मां भी खुशबू भी अचे। पुछा कयुसि त मिट्टी तू त मिट्टी या तो में सुरहान किथां आई? चे हा असां बि कुझु घड़ियूं गुलनि सां गॾु गुज़ारियो आहे त असां में बि खुशबू अची वियो आहे। जेकॾहिं तुंहिंजे मुंहिंजे दिल जे अंदर भी अल्लाह वारनि सां प्यार आहे अल्लाह वारनि जी मोहब्बत आहे
सोहबत तुझी मुझी सोहबत सोहणन सैयदन सा बखरी वारन सा सही मुनव्वर शाह बादशाह सा सही सरदार शाह बादशाह सा तो दोस्तों दीदो हिते बे रंग लगंदई तो उते बे रंग लगी वींदई ॾाढा चो सुभान अल्लाह मोहब्बत सा चो सुभान अल्लाह महबूब जे बच्चन सा प्यार फायदो ही फायदो मदीने वारा सी फरमाइंदा पिया त पहिरियां मां क़यामत वारे ॾींहुं चैन शख्सन जी सिफारिश कंदुस सुना भी बकेड़ा मदीने वारा सी फरमाइंदा अल मुकरम ज़ुर्रियती जो मुझे बच्चन जी इज्जत करे केडो बे खातिया मां मदीने वारो से सिफारिश करे जन्नत में पहुंचाईंदुमास मदीने वारा सी फरमाइंदा बे नंबर ते मुझे बच्चन जी के हाजत के पूरो करे अहल बैत जी के जरूरत के पूरो करे सादात किराम जी जरूरत के पूरो करे मदीने वारा सी फरमाइंदा पिया अगर च खातिया मां मदीने वारो सही पंजे बच्चन जे करे पंजी आल जे करे सिफारिश करे जन्नत में पहुंचाईंदोमास 3 नंबर ते मदीने वारा सी फरमाइंदा पिया हाजत पूरी त नथो करे सके रुगी पूरी करण में कोशिश बे कयाई त मदीने वारा सी फरमाइंदा उनजी भी सिफारिश कंदुम सुना भी चौथे नंबर ते कंहिंजी तवज्जो ॾिजा ए अहल बैत जी मोहब्बत में बखरी वारन पीरन सा सच्ची निस्बत है मोहब्बत में तू असा गड थिया हूं ये पंधड़ा अजाया न थई या सोहबत अजाई न थई या मोहब्बत अजाई न थई मदीने वारा से फरमाइंदा पिया जेको मुझे बच्चन सा दिल सा प्यार करे मोहब्बत करे मां मदीने वारो सही उन गुनहगार जी भी कयामत वारे दी सिफारिश करे जन्नत में पहुंचाईंदोमास बस आयते करीमा जो तर्जुमो ऐं शान नुज़ूल मुख्तसर अर्ज रखंदुस पर गॾिजी सजी मोहब्बत सां दुरूद शरीफ सल्लल्लाहु जेके दुरूद अचे थो वो पढ़ाए बेते मयार ना है इश्क वारी जमायत आयो दुरूद पढ़न वारा आयो मोहब्बत सा सल्लल्लाहु अलैका या अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात फरमायो मु अर्द कयो तो मोहब्बत रंग लगाईंदी आ जे चंगन सा सोबता त भलाई थींदई दोस्तों अज़ीज़ो अल्लाह वारन जा आस्ताना अज बे अथई कुर्बान अल्लाह वारन जे मोहब्बत करण वारन ता निस्बत सुठी रखण वारन ता दोस्तों अज़ीज़ो इन आयते करीमा में तिलावत कया कुरान वणी त पो सुभान अल्लाह चे जा पूरो पूरो तवज्जो मोडे दी जा मुख्तसर टाइम अल्लाह फरमायो व यौम यअद्दु ज़ालिमु अला यदैहि यक़ूलु या लैतन इत्तखज़्तु मअर रसूल सबीला या वैलता लैतनी लम अत्तखिज़ फुलानन खलीला लक़द अदल्लनी अन ज़िक्र बाद इज़ जाअनी वकान शैतानु लिल इंसान खज़ूला इन आयते करीमा में बिन दोस्तन जी गाला मुख्तसर शान नुज़ूल बे अर्ज रखंदो हला ब दोस्त हा हिकड़े जो नालो उक़बा बिन अबी मुईता बे जो नालो उबैया पाण में घाटा यार हा घाटा दोस्त हा हिक बे खां का गाल लिकाईंदा न हा उक़बा वडो वापारी आ शाम मुल्क दे वापार जे इरादे सां मके मां वेंदो आ व्यापार करे नफ़े सां
वापार करे मोटंदो आ। तवज्जो मोडे ॾिजां रब जे क़ुरान जी ॻाल्हि आ। हथ ठोकियो वाकियो नाहे, तवज्जो पूरो पूरो मोडे ॾिजां। दोस्तो अज़ीज़ो उकबा कॾहिं बि नफ़े सां वापार करे शाम मुल्क ॾांहुं मोटंदो आ। मके जे रईसनि जी दावत कंदो आ, सरदारनि जी दावत कंदो आ। दोस्तो अज़ीज़ो हिकिड़े ॾींहुं नफ़े सां वापार करे मोटियो। रईसनि, वज़ीरनि, अमीरनि, सरदारनि जी दावत कयई। दिल में ख्याल थियो छो न इन आमना दे लाल खे बे दावत ॾेई अचा। सोने हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम के दावत ॾेई अचा। बज़ाहिर ईमान बेनादो थी रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी दरबार में हाज़िर थी अर्ज़ कंदो आ, सोना हबीब अर्ज़ ही आ दावत क़बूल पे। दोस्तो अज़ीज़ो दावत क़बूल करण भी मदीने जे मीर जी सुन्नत आ। अल्लाह जे महबूब जे अखलाक तां कुर्बान वञा, जंहिंजे लाइ रब जो क़ुरान थो चए कल अला खुलुक़िन अज़ीम। अल्लाह जे महबूब जवाब न ॾिनो तो कलमो भी कोन पढ़ियो आ। न मदीने जे मीर फरमायो ठीक आ, दावत जो टाइम थियो। अल्लाह जा महबूब आया, दस्तरखान लगी वियो, रईस वेठा, अमीर वेठा, सरदार वेठा। दोस्तो अज़ीज़ो हाणे महबूब मदीने वारा से जॾहिं दस्तरखान ते वेठा पान फरमाइनि था, ओ उकबा तुंहिंजी दावत बे क़बूल कयमि, आयो भी आया, हाणे हिकिड़े शर्त ते मानी खाईंदुमि, ईअं न खाईंदो मां। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था पिया, शर्त ही आ त पहिरियों ईमान आण, कलमो पढ़। हर कंहिं सोना मानी त खाओ, दावत खाओ, ताम त खाओ, बाद में ॾिसूं था। पाण फरमाइनि था न दावत क़बूल बे कयमि, आयो भी आहियां, ताम खा त बाद में तोखे। दोस्तो अज़ीज़ो बाद में तुंहिंजी मानी। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़िदमत में हर कंहिं सोना बि ठीक आ, दावत खाई। अल्लाह जे महबूब मदीने जे मीरन खे कलमो भी पढ़ायो, दावत भी खाधी। हाणे पंहिंजे घर ॾे रवाना थिया। उन उकबा जे दोस्त खे ख़बर पई, जेको उबई आहे, चवण लॻा ओ मूंखे ख़बर पई आहे त तूं साबी थी वियो आ। कलमे पढ़ण वारे खे त सहाबी चइबो आ। दोस्तो अज़ीज़ो ही साबी चवण लॻो, याने तूं बेदीन थी वियो आ, अबे ॾाॾे जे दीन खे छॾे ॾिनो थी। दोस्तो अज़ीज़ो कुर्बान मुस्तफ़ा जे सहाबन तां कहिड़े बे सहाबी जी तौहीन न कजा, इज्जत कजा, छो त बच्चा कुर्बान करण वारा, माल कुर्बान करण वारा, जानिन जा नजराना ॾियण वारा दिलबर नबी जा सहाबी हुई। तॾहिं अक्सर करे या नात ही आज दर्द रखंदो आ, लगी तुंहिंजी तार आजन खे, लगी तुंहिंजी तार आजन खे, दुनिया में उहे दीवाना असहाबी पहिरियों नंबर, प्यार में हा परवाना, लगी तुंहिंजी तार आजन खे। हथ खणी चो सुभान अल्लाह। अमना जे लाल मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते उन कलमो पढ़ियो, दोस्तन खे मयार ॾिनी, ईअं तोसां ठाह नाहे। दोस्त अज़ीज़ो न चयो मर्गी दावत खाराइण जे करे चिन्न ईअं न थींदो। रसूलुल्लाह जे साम्हूं पाण हली चयो त तोते कलमो मां ईअं मिड़ई पढ़ियो आ, दीन तां हथ खयो। दोस्त अज़ीज़ो यार जे चवण जे करे, दोस्त जे चवण जे करे तवज्जो ॾिजां। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे साम्हूं अची ज़ुबान दराज़ी कई, शान में बेअदबी कई। अमाना जे लाल मदीने जे ताजदार जे दिल खे दुख पहुतो।
केडी मल भी महबूब जे शान में ज़बान दराज़ी कंदा हा रब पान उन्हनि खे जवाब दींदो हो तिवालत खां बचंदे रब करीम महबूब के दिल जा दींदे ये अल्फाज नाज़िल फरमाया रब फरमायो यौम यअद्दु ज़ालिमु अला यदैहि यक़ूलु या लैतनी इत्तख़ज़्तु मअर रसूल सबीला सोना बीब क़यामत वारे ॾींहुं अफ़सोस कंदे कंदे हथ खाई वेंदो ओ सोना बीब परेशान न थियो कुर्बान मुस्तफ़ा जी अज़मत कुर्बान महबूब जे फरमान ता आमना दे लाल मदीने जे ताजदार खे अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात फरमाया सोना क़यामत वारे ॾींहुं पाणे अफ़सोस करे चवंदो हाय अफ़सोस रसूलुल्लाह जे रस्ते ते वियायो हुयमि मोहब्बत बे कई हुयमि हाणे इन दोस्त जे चवण ते अले छा जे करे लॻमि हाँ मूंखे शैतान बरगलाए छॾियो दोस्त अज़ीज़ो अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात फरमाया वकान शैतान लिल इंसान खज़ूला सोना भी वो शैतान इंसान के रुसवा करण वारो आ कामयाब उहो आ जेको हिक रब सां प्यार करे बियो मदीने जे मीर सां प्यार करे चो सुभान अल्लाह मोहब्बत कंहिंजी एक अल्लाह जी बियो अल्लाह जे हबीब जी हुजूर फरमाइन था मुझे बच्चन सां मुझे करे प्यार कंदा कयो चो सुभान अल्लाह हे निस्बता जेके रब खे बे वणे थी पई रब छो थो चे त सफ़ा मरवा मो रब जूं निशानियूं मुंहिंजा मौला दुनिया जा ॿिया भी जबल हा रब थो फरमाए इन जे करे जो इते मुंहिंजी प्यारी बानी जा कदम लगा हां जिते अल्लाह वारी जा कदम लगा उहा जाइ बि एडी मुतबरक जो हुजूर फरमाइन था रब फरमाए थो सफ़ा जी वादी ते चढ़ी जेका दुआ घुरंदव रद न थींदी मरवा जी वादी ते चढ़ी करे जेका दुआ घुरंदो हुजूर फरमाइन था दुआ कबूल ही कबूल आ जेकॾहिं बनी इसराइलन मां कंहिं वली जा कदम लगन वो अज़मत वारो थी सके त पो उम्मते मुस्तफ़ा मझा महबूब जी आल मझा सोहणे मोहम्मद महदी शाह जा कदम लगन तो आ जगह बरकत वारी थी सके थी या ना सही इमाम दीन शाह बादशाह जा कदम लगन त बरकत वारी जाए थी सके थी या ना जेकॾहिं अॼु वरी अल्लाह वारनि जा हथ खजंदा त ज़रूर द्वार रब कबूल कंदो या न कंदो चो सुभान अल्लाह दिल बागो बहार थी वेंदी अदा हिक भेरो बखरी आओ हली दिल बागो बहार थी वेंदी अदा हिक भेरो बखरी आओ हली रंग लाए छॾींदी तोखे खुदा हिक भेरो बखरी आओ हली दिल बागो बहार थी वेंदी अदा हिक भेरो बखरी आओ हली जंहिंजी सच्ची निस्बत साईं सां आहे उहे हथ खणी सुभान अल्लाह चओ इंदे साईं मोहम्मद महदी शाह जे दरवाज़े हली वींदे सूरन खां छुटकारो मिली थींदे ख़त्म समूरा ॾींहं ॾुखिया हिक भेरो बखरी आओ हली दिल बागो बहार थी वेंदी अदा हिक भेरो बखरी आओ हली रंग लाए छॾींदी तोखे खुदा हिक भेरो बखरी आओ हली दिल बागो बहार थी वेंदी अदा वठ सैयद सगोरन जी दामन चो सुभान अल्लाह वठ साईं मुनवर अली शाह जी दामन वठ सोने सैयद सरदार अली शाह जी दामन अथई कबर हशर जा ही जामिन खुशहाल हुंदई हर जाए सदा हिक भेरो बखरी आओ हली रंग लाए छॾींदी तोखे खुदा हिक भेरो बखरी आओ हली वाखरदा सुभान अल्लाह अल्हम्दुलिल्लाह ई साईं जी मेहरबानी आहे
ही जिका दरगाह है या खाली ना है जेके ता आया हो ता भी खाली ना हो पर मुंजा जेके लफ्ज ता के बचन सर बमिसरा ये लफ्ज ता के मुंजा लफ्ज ता के छिके हेडे आणन ऐ जे महबूब सा मोहब्बत रखो था जे हिन लफ्जन में ता हेडे आयो ता मदीने वेंदो सलात मुझे साईं थे है मकबूल दुआओ थी वींदई रुगो हथे रखणी बाधाए दिस हो नहीं वास तो रब के मदनी जो तू पांदगी किया गल पाए दिस मकबूल दुआओ थी वींदई रुगो हथे रखणी बाधाए दिस हो नहीं वास तो रब के मदनी जो तू पांदगी किया गल पाए जिस तुझो जियो अदालत न थे तपचो तुझो जियो अदालत थे न पहुंचो सब पूरियों में तू थी वींदई रुगोलड़ी कखने बावहाए दिस हो नहीं वास तो रब के मदनी जो तू पांदगी किया गल पाए दिस तू नूर के नूर न चवंदो तू नूर के नूर न चवंदो हर वक्त परेशान रहंदो हर गंज हुंदे सुख चे